कुर्बान तोता जानिया, 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 कुर्बान तोता जानिया। सिंध सदो सरवाणया आला सो अगवाणया, सिंध सदो सरवाणया आला सो अगवाणया। मर्द कलंदर सिंध जे अंदर सूरह ऐं सुल्तानया, सूरह ऐं सुल्तानया। कुर्बान तोता जानिया, कुर्बान तोता जानिया, कुर्बान तोता जानिया, कुर्बान तोता जानिया। हक जो हामी हरदम तू आ, मिस्कीनन ले मरहम तू आ। हक जो हामी सांगिन वारो वोट जे कुव्वत ऐं ताक़त सां सिंध लुटी दड़न, सिंध भरी दड़न, नौकरियूं खपाई दड़न, समाजड़ी सिंध जे न्यायनि जो इज़्ज़तूं लुटी दड़न खे मस्तरद करणो पवंदो। वोट जे ॾींहं ते निकिरी करे आलिमनि जे नुमाइंदनि खे कामयाब कराए किताब ते ठप्पा हणी करे इनक़िलाब जो आगाज़ सांगीअ खां करणो पवंदो। सच्चो सियासतदान आ, आला सो अगवान आ। मर्द कलंदर सिंध जे अंदर सूरह ऐं सुल्तान आ, सूरह ऐं सुल्तान आ। कुर्बान तोता जानिया, कुर्बान तोता जानिया, कुर्बान तोता जानिया, कुर्बान तोता जानिया। अखियूं अखियुनि में तूं थो मिलाई, भोतारीअ खे कोन थो भाई। अखियूं अखियुनि में तूं थो मिलाई, भोतारीअ खे कोन थो भाई। तूं ई वज़ीरे आला मुंहिंजो, सियासत तोखे सजे थी साईं। तुंहिंजो दुश्मन हर जा ज़ेर थे, शल तुंहिंजो हमेशा ख़ैर थे। तुंहिंजो दुश्मन हर जा ज़ेर थे, शल तुंहिंजो हमेशा ख़ैर थे। सरदार मीर मुबीन खान बोलो, सांगी जी मजबूरिया, सांगी जी मजबूरिया। मर्द कलंदर सिंध जे अंदर मीर मुबीन खान बोलो साहब की खिदमत में गुजारिश किया हो तो वे दवाएं ऐसा मुखातिब है। सरदार मीर मुबीन खान बोलो जबर जी हालत जाम दिसां थो, कत्लो गारत आम दिसां थो। जबर जी हालत जाम दिसां थो, सांगी वारो कत्लो हिनन खे गारत टिकट आम मार दिसां थो। इन मुझे सूरत में दस्तखत सां हिनन खे टिकट मिलिया है। अल्लाह जो सांगी वारो हिनन खे इलेक्शन में मां भी हारियो आ। सांगी वारो हिनन ते एतमाद, मूं ते एतमाद। सांगी वारो हिनन खे वोट, मूंखे वोट आ। सांगी वारो हिनन जी कामयाबी मुंहिंजी कामयाबी आ। हाणे मर्ज़ी तव्हांजी आ, मूं ते एतमाद कयो या मर्ज़ी तव्हांजी आ, मूंखे वोट ॾियो या न ॾियो। मर्ज़ी तव्हांजी आ, मूंखे कामयाब कयो या न कयो। हिनन ते एतमाद, हिनन खे वोट, मूंखे वोट। हिनन जी कामयाबी मुंहिंजी। कुर्बान तोता जानिया, कुर्बान तोता जानिया, कुर्बान तोता जानिया, अखड़ क्यों खानन अंदर। रोब तुंहिंजो वालिद वांगे, खुतबो तुंहिंजो खालिद वांगे। तुंहिंजो वालिद सिंध जो शींह हो, ॼण मोहब्बत जो क़ौमी हो। तुंहिंजो वालिद सिंध जो शींह हो, ॼण मोहब्बत जो क़ौमी। हिनन खे खटरायो ऐं इंशाअल्लाह खटीदा। हिक रुपए जो हिसाब हिन सांगीअ जे स्टेज ते सालाना जलसे ते हिनन का तव्हांखे वठी मां ॾींदुमि। रुपए जे हिसाब वठी ॾियण जो ज़ामिन मां आहियां। पैसा इलाके ते ख़र्च थींदा, पैसा यूनियन काउंसिल ते ख़र्च थींदा, पैसा हितों जे ग़रीबन ते ख़र्च थींदा। हिक रुपए जो ज़ामिन मां आहियां। हिनन खे हिकु दफ़ो मौक़ो ॾियो, इंशाअल्लाह तव्हांजे इलाके जी ख़िदमत कंदा। पोइ 26 जून ते पोलिंग संभालींदव। हाणे अॼु खां हे उम्मीदवार न आहिनि, मां उम्मीदवार आहियां। मुंहिंजे लाइ वर्क कंदव, घर घर वेंदव, घिटी वेंदव, माण्हुनि खे तयार कंदव। अमड़ियूं भेनरियूं ऐं न्याणियूं बि वोट ॾींदियूं। ऐं 26 जून ते सांगीअ मां
रुगो नारा हुंदा केड़ा शाम जो सांगी मो रुगो नारा हुंदा केड़ा नारा नीह जा डॉक्टर खालिद महमूद सुमरे शीह जा नारा नीह जा नारा नीह जा साईं हालेज भी शीह जा नारा नीह जा साईं अमरोटी शीह जा।